अस्सलाम वालेकुम दोस्तों ऐं जेका भी प्यारा असांजा सब्सक्राइबर आहिनि उन्हनि खे अॼु अपडेट्स ॾींदुसि दुलाब ड्रामे जे बारे में। जी हाँ दोस्तों, दुलाब जी बहितरीन अपडेट्स तव्हां सां शेयर कंदासीं हिन नंढड़े वीडियो में। अॼु वॾी अपडेट्स आहे दोस्तों। अॼु जो ॾियारो तव्हांखे ख़बर आहे आचर जो ॾियारो आहे, बाक़ी हिकु ॾियारो बचो आहे सूमरु। हाणे सूमरु ताईं दुलाब ड्रामे जी सॼी ख़बर पइजी वेंदी, अछा कारा सभु साम्हूं अची वेंदा, यानी खीर खीर थींदो, पाणी पाणी थींदो। ॾिसो हाणे खजू साहब जी ॻाल्हि ते छा वाकई 21 अक्टूबर कमु ओके थींदो, किस्त ईंदी, या वरी जेको आहे असां जेको पंहिंजो तजुर्बो ॿुधायो आहे त मथियों सूमरु या ही सूमरु हिकु कमु थींदो। असांजो जेको दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं पंहिंजे हिसाब सां अपडेट्स जेका तव्हांखे ॾियूं खजू साहब खां हटी करे, त असांजो अपडेट इहा ई आहे त हिन हफ़्ते सूमर ते 50% चांस आहे, 50% चांस आहे अॻे सूमर ते। छाजे करे पुरमो में डेट न ॾिनी वई, सिर्फ़ु कमिंग सून ऐं सिर्फ़ु जेको आहे इहो लिखियो वियो, डेट टाइम टेबल न ॾिनो वियो। इहो टाइम टेबल ऐं डेट ॾिनो हो खजू साहब। हाणे ॾिसूं था या खजू साहब जी ॻाल्हि सची बींदी या असांजी बींदी। असां खजू जी ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहियूं। 21 अक्टूबर ते ड्रामो बिल्कुलु शाम जो हली सघे थो। बहरहाल पुरमो जो जेको आयो न उन में डेट कंप्लीट न हुई। असांजी उमेदु आहे अलाह करे सुभाणे मतिलबु सूमर ते हली वञे, फाइनल थी वञे त माण्हुनि खे अञा वधीक इंतज़ारु न करायो वञे। ॾिसूं था छा थो थिए। लाइक कंदा, सब्सक्राइब शेयर कंदा।